गराब जे लासी ॻोठ UC4 PS 99 में PP पारां पावर शो इज़हार तश्कर जलसो वॾी तइदाद में कारकुननि जे आलनि ऐं PS 100 ऐं PPS 99 वासनि जी शिरकत। उन मौक़े ते ख़िताब कंदे PP ज़िले शर्की जे सदर वज़ीर आला सिंध जे ख़ुसूसी सलाहकार इक़बाल सान मेंबर्स इन काउंसिल ताज मोहम्मद वसाण चयो त असां ख़ुशनसीब आहियूं जो असांजे क़ाइद शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान खे एटमी मुल्क बणाए एटमी ताक़त बख़्शी आहे। इन जो ॾोहिटो बिलावल भुट्टो ज़रदारी बि पंहिंजे नाना जे नक्शे क़दम ते हलंदे सियासी बसीरत सां पूरी दुनिया में नंढी उमिरि जे वज़ीर ख़ारजा जो एज़ाज़ हासिल करे वरितो आहे ऐं PD इलेक्शन में हमेशह जी हिन दफ़े बि PP 100 भारी थींदी। पीपल्स यूथ विंग ज़िले शर्की जे सदर बादशाह चांडियो दिलदार बुरफ़त हाजी आलम बिरोही राणा अली हसन बशीर बिरोही ऐं ॿियनि चयो त मौजूदा हुकूमत आइन तरीक़े सां आई आहे जेको पंहिंजो मुदो पूरो कंदी। उन्हनि वधीक चयो त PS 99 में हमेशह PP खे हारायो आहे पर हिन दफ़े जनरल इलेक्शन में सभिनी मक़ामी अॻुवाणनि तोड़े वर्करनि खे जेतिरी बि सख़्त महिनत करणी पवे उहा करे हिन तक मां सूबाई ऐं क़ौमी जूं ॿई सीटूं खणंदियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।